खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि ठठे जे प्रेमी जोड़े 4 ॾींहं अॻु जस्टिस ऑफ पीस ठठे जी अदालत में पसंद जो पाणो करण बाद गुज़िरियल 4 ॾींहं खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। सिंध हाई कोर्ट समेत वस वारनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो। उन सिलसिले में मकली जे कच्ची आबादी जे ॻोठ कारो लासी जे नौजवान नारी सुनीला दी मोहम्मद इब्राहिम लासी ठठे शहर जे फाजिल बैग मोहल्ले वासी नौजवान रिहान वल्द मुराद शाह सां 4 ॾींहं अॻु जस्टिस ऑफ पीस ठठे जी अदालत में पसंद जो पाणो करण बाद गुज़िरियल 4 ॾींहं खां दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में प्रेमी जोड़े सुनीला ज़ाल रिहान शाह ठठे में साफ़नि सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी ऐं होश हवास सां रिहान शाह सां शरीयत मोहम्मदी मौजब हक़ निकाह कयो आहे, जंहिं ते मुंहिंजा माइट असांजी जान जा वेरी बणिजी धमकियूं ॾेई कूड़ा केस मड़े पुलिस जी मदद सां हिरासा करे रहिया आहिनि। हिननि चयो त गुज़िरियल 4 ॾींहंनि खां असांखे सख़्तु परेशान कयो पियो वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस जी मकली वारे घर ते कब्ज़ो करे घर में रखियल सोन 3 लाख रुपया रोक रक़म समेत क़ीमती सामान ज़ब्त करे वरितो आहे। हिन चयो त साल अॻु मुंहिंजे माइटनि मुंहिंजी वॾी उमिरि वारे सां ज़बरदस्ती शादी कराई हुई जेका न हली सघी ऐं तलाक थी वई हुई। उन ॻाल्हि 1 साल गुज़री चुको आहे, पर मुंहिंजा माइट हाणे असांखे हिरासा करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। प्रेमी जोड़े सिंध हाई कोर्ट IG सिंध समेत वस वारनि खे घुर कई आहे त संदन मकली वारे घर ते थियल कब्ज़ो ख़ाली कराए सोन रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए खेनि धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फराहम करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। बाबा छा मसलो आहे, छा आहे तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो सुनीला आहे ऐं मूं रिहान शाह सां निकाह कयो आहे नकली पड़ोस में ऐं मुंहिंजा जेका माइट आहिनि उन्ही जो मतिलबु धमकियूं ॾियनि पिया त तव्हांखे मारींदासीं असांखे ऐं मतिलबु मुंहिंजे घर वारे खे ख़तरो आहे मुंहिंजे माइटनि मां। मुंहिंजे माइटनि जो नालो आहे हिकिड़ो आहे मुंहिंजो ॾाॾो, हुनजो नालो आहे कारो ऐं मुंहिंजे अबू जो नालो आहे मोहम्मद अमीन, हिकिड़ो मुंहिंजो चाचो जंहिंजो नालो आहे अनवर, हिकिड़ो मुंहिंजो कज़न आहे जंहिंजो नालो आहे ज़हीर ऐं हिकिड़ो मामू मोहम्मद ख़ैर मोहम्मद नालो आहे। इहे धमकियूं पिया ॾियनि ऐं असांजे घर ते कब्ज़ो कयो वियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो असां छा कयूं? असांजे घर खे असां महिरबानी कयो, असांखे शौक़ु न आहे मीडिया ते अचण जो। ऐं मुंहिंजा माइट चवंदा आहे त हिन निकाह थियल आहे, निकाह मथां हिन निकाह कयो आहे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी खुला थियल ई कोर्ट जा खुला जा कागज़